परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जो ही ट्रायल आहे त हू आइन जो तहफ़ुज़ कंदड़ इदारो थियणु चाहे थो या न। अदालत पंहिंजे किरदार सां साबित कंदी त छा हू अदलिया आहे। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त टिनि जजिस तर्फ़ां बेंच में शामिल ॿियनि जजिस ते बेतमादी जो इज़हार कयो। तव्हांजा पंहिंजा जज तव्हांजे किरदार जे ख़िलाफ़ आहिनि। टिनी जजिस खे सोचणु घुरिजे त छा थी रहियो आहे। बिलावल चयो त 9 जजिस वारी बेंच 3 जजिस ते वञी बीठी आहे। अदालतुनि में जेको कुझु थिए पियो उहो क़ौम जे साम्हूं आहे। बिलावल जो चवणु हो त लाजर बेंच न जोड़ी वई त आइनी बहरान पैदा थींदो ऐं मुल्क में मार्शल लॉ वारी सूरत हाल पैदा थी वेंदी। तफ़सील मालूम कयूं था लाड़काणो मां नादिर अबड़ो खां। जी नादिर अबड़ो, वधीक छा चवणु हो बिलावल जो? जी बिल्कुल पहिरा लाड़काणो में परडेही वज़ीर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आस्था भुट्टो ज़रदारी कराची पुलिस ऑफिस ते दहशतगर्दनि जे हमले में शहीद थियल लाड़काणे वासी अहलकार गुलाम अब्बास निगारी जे वारसनि वटि ताज़त लाइ पहुतो ऐं जिते जेको आहे पुलिस ऑफिस ते दहशतगर्द जे हमले में लाड़काणे शहर जे पुराणे टैक्स चौक भरिसां ख़ुदाबाद माले जे रवासी पुलिस अहलकार गुलाम अब्बास निगारी शहीद थी वियो हो, जंहिंजी जेको आहे पोहरनि सां जेको आहे ताज़त लाइ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सदन वारसनि वटि पहुची वियो आहे। ऐं उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त परडेही वज़ीर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची पुलिस ऑफिस हमले ते दहशतगर्दनि जे हमले में शहीद थी वियल गुलाम अब्बास निगारी जे वारसनि सां ताज़त ऐं बाद जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि सूबनि में जेको आहे चूंडूं कराइण बाबति हलंदड़ पाण मुरादो नोटिस वारे केस जी जेको आहे गुज़िरियल ॿुधणीअ में असां उन जज मां मथां जेको आहे एतिराज़ कयो हो, जेको बाद में जेको आहे उथी वियो। ऐं जॾहिं इहो ई केस हली रहियो हो त साॻी जेको आहे जज हुन वक़्त ताईं जेको आहे उन बेंच जो कीअं हिसो आहे, बेंच जो कीअं हिसो आहे। मौजूद चीफ जस्टिस साहिब जो पंहिंजो कोर्ट ऐं जज तव्हांजे किरदार ऐं बेंच जी जेको ख़िलाफ़ अदम एतमाद जो जेको इज़हार करे थी हलिया था वञो ऐं उहो अहम सुवाल अवां जे साम्हूं आहे त उहो आइनी सुवाल उहो आहे त लार्जर बेंच ठाहियो वञे ऐं उहो फ़ैसिलो ॿुधाइण ऐं उहो फ़ैसिलो असांखे क़बूल न आहे। ऐं मां सम्झां थो त जेको आहे हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट जो जेको पंहिंजो ट्रायल हली रहियो आहे, जेकॾहिं सुप्रीम कोर्ट लार्जेस्ट बेंच नथो ठाहे त पोइ अहिड़ी आइनी बहरान पैदा थींदो। उन सां ख़ुदा न ख़ासिता पाकिस्तान में का एमरजेंसी या मार्शल लॉ नमूने लॻी वञे। ऐं मूंखे जेको आहे ख़दशो आहे त जेकॾहिं लार्जेस्ट बेंच न ठहियो त तारीख़ चीफ जस्टिस उमर अता बंदियाल खे जेको आहे यादि रखंदो ऐं हाणे बि वक़्तु उहो सभु होश मां कमु वठनि ऐं असां सभिनी जो पाकिस्तान आहे, असां सभिनी जो किरदारु अहिड़ो हुजणु घुरिजे जंहिंमें पाकिस्तान जे अवाम जो फलाई हुजणु ऐं उमेद त चीफ जस्टिस साहिबु लार्जेस्ट बेंच ठाहे उनजो जवाबु ॾींदो। ऐं हुन चयो जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ख़ान साहिब जी का बि ख़बर न आहे ऐं असीं उनजो मुक़ाबिलो करे शिकस्त ॾेई सघूं था। पाकिस्तान पीपुल्स पार्टी शाह महमूद कुरैशी जो मुक़ाबिलो करे खेसि शिकस्त ॾिनी ऐं मलीर में जेको आहे पीपुल्स पार्टी ऐं ख़ान साहिब खे जेको आहे शिकस्त ॾेई मकानी चूंडनि में कंहिं बि जेको आहे फ़िक्र न आहे जेको आहे। ऐं सुप्रीम कोर्ट खे को ख़्यालु न आयो ऐं असां चाहियूं था त चूंडूं जेको आहे लेवल प्लैनिंग ऐं फ्लैट ऐं शफ़ाफ़ नमूने थियनि ऐं इतिहादनि सां जेके एतिराज़ आहिनि उहे बि दुरुस्त आहिनि, उन्हनि खे बि ख़तमु कयो वञे। ऐं हिन वक़्तु जेको आहे पाकिस्तान जी जेका सियासत आहे उहा यरगमाल थी चुको आहे ऐं कोर्ट जेको आहे पूरी सियासत खे यरगमाल बणाए छॾियो आहे। संद बलोचिस्तान ऐं KPK जी बोर्ड जी पाणीअ में जेको आहे अञा ताईं जेके माण्हू आहिनि उहे ॿुॾल आहिनि ऐं जेकॾहिं उन्हनि जो पैसो जेको आहे तख़्त लाहौर ते लॻाए वेंदो त पोइ असीं जहिड़ो त कंदासीं। ऐं हिन चयो सुप्रीम कोर्ट जो जेको रजिस्ट्रार ऐं सुपर एम्पीरियर आहे जेको कंहिं बि फ़ैसिले ते उॾाए सघे थो ऐं जज साहिबान पाण चई रहिया आहिनि त जेको आहे असांजो कोर्ट जे वन मैन शो आहे। उन लाइ बहितर इहो आहे त चीफ जस्टिस पाण लार्जेस्ट बेंच ठाहे त पोइ असां सभिनी उन फ़ैसिले खे जेको आहे मञे उन ते अमल दरामद कंदासीं। ऐं उन खां अॻु जेको आहे बिलावल भुट्टो कराची पुलिस ऑफिस में जेको आहे ऑपरेशन दौरान शहीद थियल अहलकार गुलाम अब्बास निगारी जे वारसनि सां ताज़त करे दुआ पिणु घुरी। उन मौक़े ते जेको आहे आस्था भुट्टो ज़रदारी ऐं PP सिंध जो सदर सेनेटर निसार खुड़ो, जमील मोहम्मद सुमरो ऐं MNA खुर्शीद अहमद जूणे जो MPA सुहेल अनवर ख़्याल बि मौजूदु आहे। जी ताहिरा। ठीकु आहे नादिर अबड़ो, अवां सां टेलीफोन ते मौजूदु रहिजो।